अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। असांजो ही वीडियो सिंगर फ़ाइज़ा अली जे बारे में आहे। सिंगर फ़ाइज़ा अली सिंध हाई कोर्ट पहुची वियो आहे। तफ़सीली ॻाल्हि करण खां पहिरियां अगर तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो ऐं वीडियो खे आख़िरी ताईं ॾिसो ऐं पसंदि अचे त इन खे लाइक ज़रूरु कजो। फ़ाइज़ा अली जो पाण ते थींदड़ तनक़ीद ऐं सोशल मीडिया ते हलंदड़ ट्रायल तरफ़ां सिंध हाई कोर्ट वञण जो ऐलान। सिंगर फ़ाइज़ा अली जी ॾाॾी सिंगर राइज़ा अली पंहिंजी अख़बार में इंटरव्यू में चयो आहे त हिकु मीडिया इदारे फ़ाइज़ा अली लाइ किरियल ॿोली इस्तेमालु कंदे संगीन इल्ज़ाम हया आहिनि। सोशल मीडिया ते बि ग़लति ॿोली ॾिसी तकलीफ़ थिए थी। असां तमामु ग़रीब सादा माण्हू आहियूं, राग ॻाए पेट गुज़र कंदा आहियूं। असांखे ब्लैकमेल कयो पियो वञे, हुकूमत नोटिस वठे। दोस्तो, असां वटि जेकी बि ॼाण हुई असां तव्हां दोस्तनि खे ॿुधायो। उम्मीद आहे त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो। त दोस्तो, हलूं था, इंशाअल्लाह मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखिजो।